अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। तालका अस्पताल सकरन में मुलाज़मन पारां पगारूं, किरोना रिस्क अलाउंस ऐं सालियाना इंक्रीमेंट न मिलण ख़िलाफ़ मुतालबनि जे मंजताल IHS मुलाज़मन पारां ज़हूर अहमद गोरचाणी, साजिद अली ज़रदारी, ज़ाकिर लुंड, वसीम सियाल ऐं ॿियनि जे अॻवानी में तालका अस्पताल जे मेन गेट ते धरणो हणी गेट बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ मरीज़ सख़्त परेशान थी विया। मुलाज़मन पारां इंचार्ज ते धमकियूं ॾियण जो इल्ज़ाम हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असीं IHS जा मुलाज़िम आहियूं, पर इंतज़ामिया गुज़िरियल 4 महीननि खां पगारूं न पई ॾिए। हुननि चयो त गुज़िरियल हफ़्ते असांखे पगारूं ॾियण जो वाइदो करे असांजो एहतिजाज मुलतवी करायो वियो। हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे पर पगारूं न मिलियूं। उबतो वरी असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि चयो त पगारनि खां अलावा किरोना अलाउंस, सालियानी इंक्रीमेंट ऐं ॿियूं सहूलियतूं पिणु रोकियूं वयूं आहिनि। असां मिस्किन मुलाज़िम सख़्त मुश्किलातुनि बावजूदु ईमानदारी सां ड्यूटी करे अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। उन जे बावजूदु असांजूं पगारूं रोकियूं वयूं आहिनि। असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त किरोना अलाउंस ऐं सालियानी इंक्रीमेंट समेत असांजूं रहियल पगारूं ॾेई असांखे मुआशी बदहाली खां बचायो वञे, जे न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।